मर्द ऐं औरत पाण में गॾिजनि था त उहा मर्द जो पाणी जो जेको कतिरो हूंदो आहे इहो बिल्कुलु ॿिज इन जी ज़मीन माउ जो रहम हूंदो आहे। क़ुरान शरीफ़ में अल्लाह जल्ल शान फरमायो आहे त वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, उहो अल्लाह आहे जेको माइरुनि जे पेटनि में तव्हांजो सूरतूं ठाहींदो आहे, शकिल जोड़ींदो आहे, उहो सूरतूं ठाहिण वारो अल्लाह आहे। पर उहे सूरतूं जेके ठहंदियूं आहिनि जहिड़ो ॿिज हूंदो आहे ओड़ी सूरत ठहंदी। मिसाल पीउ हबशी आहे, कारो आहे नसुल जो, त उनजे औलाद में बि उहो असरु ईंदो। पीउ चिटी चमड़ी वारो आहे त उनजे औलाद में बि उहा तासीर ईंदी। एसी ताईं जो इन ॿिज में आदतूं, ख़सलतूं, ख़ूबियूं, ख़ामियूं इहे बि मुंतकिल थींदियूं आहिनि। हिकिड़े माण्हू खे तबियत में बहादुरी आहे, दिलेरी आहे, त उनजे नसुल में बि उहा दिलेरी हलंदी। हिकिड़ो माण्हू बुज़दिल आहे, ड्रेजू आहे, उनजे नसुल में बि इहा तासीर हलंदी आहे। हर शइ जो ॿिज आहे ऐं ॿिज जी तासीर थींदी आहे, त इहा तासीर अलाह ताला जे तरफ़ां हूंदी आहे। इहे ॿई शयूं कुदरत जे तरफ़ां मुक़ररु थियल आहिनि। तुख़्म तासीर, सोबत असर। जो सोबत आहे, जहिड़ी सोबत में माण्हू वेहंदो, जहिड़ी संगत में, जहिड़े माहौल में वेहंदो, उन माण्हू ते उहो रंग, उहो ढंग, उहो असर, उहे आदतूं, उहे अतवार, उहे इख़लाक़ उन में पैदा थींदा जहिड़ी सोबत में वेहंदो। हिकिड़ो सुठो सेबतो माण्हू आहे, पढ़ियो लिखियो माण्हू आहे ऐं हर शइ खे नफ़े नुक़सान खे सम्झण वारो आहे, उनखे तव्हां महीनो खनि मवालियुनि सां छॾियो त आख़िरकार हलंदे हलंदे उहो माल ई थी वेंदो। सम्झो था? पर हिकिड़ो माण्हू मवाली आहे, डुत लॻो थो अचे, उनखे का ख़बर चार न आहे, उनखे तव्हां सुठनि माण्हुनि ऐं सुलझियल माण्हुनि जी संगत में, सोबत में छॾियो, तव्हां ॾिसंदो त आस्ते 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 उन में तब्दीली ईंदी। जेका माण्हू जी तबियत आहे न, माण्हू जी जेका मिज़ाज आहे, उहा पंहिंजे संगत ऐं पंहिंजे माहौल जो असरु चोराईंदी आहे। आस्ते आस्ते उहो उन में अंदरि मुंतकिल थींदो। माण्हू खे पाण खे महसूसु न थींदो आहे, चवंदो मां त उहो ई आहियां जहिड़ो आहियां, हालांकि उन में तब्दीली पई ईंदी आहे उन माहौल जे करे। एसी ताईं जो हिकिड़ो माण्हू साल खां पोइ उन साॻिए माण्हू खे ॾिसे कंहिं ॿिए माहौल में वञी, त उहो चवंदो यार तूं त सफ़ा बदिलजी वियो ईअं जो। उहो चवंदो न मां त बदिलियो ई कोन, मां त उहो साॻियो ई आहियां। ईअं आस्ते 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 माण्हू जे अंदरि में तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। छाजे करे? संगत जे करे, सोबत जे करे, माहौल जे करे। इन जे करे आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे उम्मत खे तरग़ीब ॾिनी आहे त साहिबू माल मुत्तक़ीन इत्तक़ू मिन मजालिसिल फासिदीन। संगत रखो, सोबत रखो, यारी रखो मुत्तक़ी ऐं परहेज़गारनि सां। ऐं जेके फासिक आहिनि, बदकिरदार माण्हू आहिनि, उन्हनि खां बचो, उन्हनि खां परे हटो। हाणे जेकॾहिं इहा तासीर न हुजे हा त हुज़ूर जन छो मना फरमाइनि? बुरी सोबत खां साईं जन मना फरमाए, ऐं सुठी सोबत जी हुज़ूर जन पाण तरग़ीब ॾिनी, माना उनजी तासीर आहे। ऐं हबीबुल करीम फरमायो आहे त अल मरउ अला दीन खलीलिही फलयंजुर अहदुकुम मन युखालिल। माण्हू पंहिंजे दोस्तनि जे दीन ते हूंदो आहे, पंहिंजे दोस्तनि जे रंग ढंग खे अपनाईंदो आहे। सरकार जी हदीस आहे, साईं फरमाइनि था त माण्हू पंहिंजे दोस्तनि जे दीन ते हूंदो आहे। पोइ उन जे लाइ साईं फरमाइनि था त फलयंजुर अहदुकुम मन युखालिल,
तव्हां मां हर को ॾिसे त कंहिंसां थो यारी रखे, कंहिंसां थो पंहिंजी दोस्ती जोड़े। जेकॾहिं सुठे सां संगत रखंदो त उहो सुठो थी वेंदो, बुरे सां यारी रखंदो उहो बुरो बणिजी वेंदो। इन जे करे सरकार फरमाइनि था त तव्हां दोस्ती रखण खां अॻु में अॻिले खे ॾिसो, उहो कहिड़े तबियत जो आहे, कहिड़े मिज़ाज जो आहे, उनजी चाल चलत कहिड़ी आहे, उनजी उथणी वेहणी रहणी कहणी कीअं आहे। तव्हां पंहिंजी संगत खे ॾिसी वाइसी पोइ उन सां यारी रखंदा कयो। ॾिसो हिकिड़ो वाक़ियो आहे, जॾहिं इराक फतह थियो, हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर ख़िलाफ़त में इराक जो मुल्क फतह थियो। हिते रूमियुनि जी बादशाही हुई, केसर वॾो तमतराक सां हुकूमत हलाईंदो। फारूक आज़म जा लश्कर विया, मुस्लमाननि जा लश्कर, उहो मुल्क फतह थियो। किसरा फतह थियो, ईरान जो जेको मुल्क हुओ, इन खे किसरा बादशाह सरबाह। फारस बि फतह थियो, रोम बि फतह थियो। पोइ फारस जो हिकिड़ो इलाइक़ो हुयो, उन इलाइक़े जो हिकिड़ो गवर्नर हो, उनजो नालो हो हुर्मज़ान। उनखे गिरफ़्तार करे मदीने शरीफ़ मोकिलियो। लश्कर जेके क़ैदी थिया न, मालिक गनीमत थी क़ैदी थिया, उनखे गिरफ़्तार करे मदीना आलिया में मोकिलियूं। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अॻियां पेश कयूं। हज़रत उमर खे चयोसीं हीउ फलाणो ईरान जो जेको इलाइक़ो आहे किसरा जो, फारस जो, हीउ उन इलाइक़े जो गवर्नर आहे। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे फरमायो त तूं सम्झियल माण्हू थो नज़र अची, सियाणो अकुलमंद नज़र थो अची, तूं मुस्लमान थी, कलमो पढ़, इहा साॻी गवर्नरी सॼो इलाइक़ो तुंहिंजे हवाले था कयूं। चई त उमर तूं मूंखे गवर्नरी जी लालच ॾेई मूंखे मुंहिंजे दीन खां फेराइण थो चाहीं। मूंखे इहा गवर्नरी न खपे, मां जे पंहिंजे दीन ते आहियां उहो दीन छॾींदुसि। यानी पंहिंजे इस्लाम क़बूल कयां, पंहिंजो दीन छॾियां, गवर्नरी जे लालच में मूंखे इहा गवर्नरी न खपे। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला ने फरमायो तोखे क़त्ल कराए छॾींदासीं। हाणे तूं मूंखे धमकी थो ॾी, लालच ॾिनई, हाणे धमकी थो ॾी त मूंखे माराईंदे, मूंखे माराए छॾ, मूंखे मौत क़बूल आहे, पर मां पंहिंजो दीन न छॾींदुसि। उहो मजूसी हुयो, यानी आतिश परस्त बाह जो पूॼा। जी मां मरी वेंदुसि, मौत क़बूल कंदुसि, पर पंहिंजो दीन, पंहिंजो मज़हब न छॾींदुसि। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला ने फरमायो त हिनखे क़त्ल कयो। चई मूंखे पाणी पीआरियो, पोइ तव्हांखे जेको फ़ैसिलो कयो। पाणी खणी आया पंहिंजो कंहिं बर्तन में, हुन चयो मूंखे इन में न, मूंखे शीशे जे गिलास में। हज़रत उमर चयो त हीउ गवर्नर आहे, हाकिम वक़्तु आहे, हिनखे मिटी जे थांवनि में नथो सम्झे, त हिनखे तव्हां शीशे जे गिलास में ॾियो। पाणी जेॾीमहिल ॾिनोसि त हुर्मज़ान पाणी हथ में झले चयो मूंखे ख़तरो आहे त तव्हां मूंखे मारे छॾींदव, मूंखे पाणी कोन पीअणु ॾींदो। हज़रत उमर साईं फरमायो तोसां वाइदो आहे, तोखे तेज़ी न मारींदासीं, पाणी पी पोइ तोखे मारींदासीं। जेॾीमहिल हज़रत उमर इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजो तोसां वाइदो आहे, पाणी पीअण खां अॻे तोखे न मारींदासीं, उन गिलास खणी उछलाए भॼी पियो। पाणी हारजी वियो। हज़रत उमर साईं वाइदो कयो त तो जेसीं उहो पाणी न पीअंदे तेसीं तोखे कोन मारींदासीं। अमीरुल मोमिनीन पंहिंजे वाइदे ख़िलाफ़ी त नथो करे सघे न। हज़रत उमर साईं सम्झी वियो त हिन अटकल कई आहे पंहिंजे सिर बचाइण जे लाइ। हिकिड़ो असाबी सॻोरो हो, नेक सालिह ऐं हिकिड़ो पारसा इंसान हो, उनखे चईंदे हिनखे वठी वञ, पाण वटि लहाईसि। 3 ॾींहं हुर्मज़ान उन असाबी सां गॾु रहियो। असाबी जूं कचहरियूं ॿुधई, हुनजी मजलिस में वेहे, राति ॾींहुं हुनजो चाल चलत ॾिसे, उथणी वेहणी ॾिसे। 3 ॾींहं रहण खां पोइ हुर्मज़ान चयो उन असाबी खे त मूंखे अमीरुल मोमिनीन वटि वठी हल। वठी आया, शायदि ख़बर न आहे छा मसइलो अथसि जो मूंखे पेश कयो। हज़रत उमर साईं वटि आयो, चईसीं तव्हांजे दीन में जे दाख़िल थिजे त उनजो तरीक़ो कहिड़ो आहे। पर हुयो कलमो पढ़ंदो, असांजे दीन में दाख़िल आहियूं, ओॾी महिल कलमो पढ़ी मुस्लमान। ॿुधायो जेको माण्हू 3 ॾींहं अॻु में
चए पियो त मूंखे गवर्नरी खे बि ठुकराए छॾी, हुकूमत खे ठुकराए छॾी, पंहिंजो दीन न छॾींदुसि। मौत जी सज़ा पई मिले त चए पियो मौत मूंखे क़बूल आहे, पर मां पंहिंजो दीन न छॾींदुसि। पर 3 ॾींहं हिकिड़े सालिया अलाह वारे जी सोबत में रहण जो रंग इहो थियो जो ख़ुदि ब ख़ुदि थी मां सुभान अल्लाह। इहा सोबत जी तासीर, संगत जो असर। इन जे लाइ हबीबन करीमन फरमायो त साहिबु मल मुत्तकीन, मुत्तकी परहेज़गार सालिह बाना उन्हनि जी सोबत, उन्हनि जी संगत, उन्हनि जी रिहाण में वेंदा कयो। सुभान ऐं अरबी जो हिकिड़ो पाक आहे त ला तसअल अनिल मर वसअल अन खलीलिही। माण्हू जे बारे में न पुछो त माण्हू कीअं आहे, पुछो आहे न हे माण्हू कीअं आहे, कहिड़े तबियत जो आहे, कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, माण्हू जे बारे में न पुछंदा कयो। वसअल अन खलीली, ॾिसो त हिन जा दोस्त कहिड़ा आहे, हिन जी संगत कंहिंसां, बसि ख़बर पइजी वई। सुभान अल्लाह। जंहिंजा संगती मवाली आहिनि त सम्झी वञो त इहो केरु हूंदो, जंहिंजी संगत चोरनि सां आहे सम्झी वञो त इहो केरु हूंदो, जंहिंजी संगत शराबियुनि सां आहे सम्झो त इहो बि इन तबियत जो हूंदो, जंहिंजी संगत निमाज़ुनि सां, दीनदारनि सां, मोमिननि सां, मुत्तक़ियुनि सां, अलाह वारनि, सम्झो त इहो अलाह वारो। सुभान अल्लाह। इन जे लाइ हज़रत कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मूं कमो बे 700 वलीअनि जी सोबत में रहियुसि, 700 बुज़ुर्गनि जी। पोइ कंहिं वटि मां साल रहियुसि, कंहिं वटि महीनो रहियुसि, कंहिंसां सिर्फ़ु हिकिड़ी मुलाक़ात कई। 700 कामिल औलिया सां मुंहिंजूं मुलाक़ातूं, ज़ियारतूं ऐं सोबतूं मां इस्तिफ़ादो कयो। पोइ जंहिं बि वलीअ खां मूं जुदा थियुसि न, आख़िरी उनखे मूं चयोसीं मूंखे का नसीहत कयो, का वसीयत कयो, जेका मां पंहिंजे हिर्ज़ जान बनायां, उनखे अमल कयां पंहिंजी सॼी ज़िंदगी। त इन 700 वलीअनि मूंखे फरमायो त पुट सुठी सोबत में वेहिजांइ, बुरी सोबत खां बचिजांइ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जल शान शल असांखे बुरियुनि सोबतुनि खां बचाए, आमीन। सुठियूं सोबतूं नसीब करे। अॼुकल्ह जेको माहौल में बिगाड़ अची वियो आहे, नौजवान खरंदा था वञनि, के मवाली, के शराबी, के मुल्हिद, के कम्यूनिस्ट, के दहरिया, के बदमज़हब, के सहाबनि जा दुश्मन, के अहल बैतनि जा दुश्मन, के नबी जे घराणे जा दुश्मन। ही जेके बदमज़हबी जी हवा घुली आहे, बचण जी हिकिड़ी वाट अथव सुठनि अलाह वारनि जी सोबत। जेको इन संगत खां परे थी थो वञे न, उहो बसि कंहिं न कंहिं ओड़ा में वञी किरे थो, कंहिं न कंहिं गुमराही जे खॾे में वञी किरे थो। बचा उन्हनि जो थिए थो जेकी अलाह वारनि जी, सालिहनि जी सोबत ऐं संगत में। अलाह करीम जल शान शार असांखे सुठियूं सोबतूं नसीब करे, बुरियुनि सोबतुनि खां। अल्लाह।